अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद सब खैर खैरियत सां हूंदा। अञा असांजी रैली खे कुझु ॾींहं गुज़रिया जेका सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ निकिती ऐं कराची में 24 सेप्टेम्बर ते हिकु तरफ़ दहशतगर्द जेके सिंध जो विरहाङो चाहिनि पिया उहे निकिता ऐं ॿिए तरफ़ सिंध जा वारिस जेके सिंध खे विरहाइण ख़िलाफ़ ऐं कराची सां जेको कराची शहर सिंध जी दिलि आहे उन सां मुहबत जे इज़हार जे लाइ जेके 24 सेप्टेम्बर ते दोस्त कराची जे रोड रस्तनि आम शाहराउनि ऐं मुख्य बाज़ारुनि में सिंधी टोपी अजरक सां राज कंदे नज़र आया। अञा उनखे कुझु ॾींहं गुज़रिया त काल्ह मूं हिकिड़ी ॿीहर जेको आहे एहतजाज जो सॾु ॾिनो आहे हिकिड़ो सिंध मार जे नाले सां नुमाइश चौरंगी खां गवर्नर हाउस ताईं एहतजाज जो सॾु ॾिनो आहे ऐं मां उमीद थो कयां त उन सॾ खे बि सिंध जा वारिस, सिंध जा जोधा, सिंध जा बहादुर पुट ख़ासि तौर ते जेके सिंध जी दिलि कराची में रहनि पिया उहे इंशाअल्लाह लबैक चई वफ़ाक़ खे ॿुधाईंदा त सिंध उन्हनि जे पीउ जी जागीर न आहे ऐं सिंध जे इंच इंच जा वारिस जेके आहिनि किरोड़े सिंधी मौजूदु आहिनि ऐं जेकॾहिं वफ़ाक़ जे दिमाग़ में हवा आहे त शायदि पीपुल्स पार्टी सां गठजोड़ करे बंदि कमरनि में ड्राइंग रूम्स में वेही करे सिंध खे ख़रीद कंदा ऐं पीपुल्स पार्टी सिंध खे विकिरो कंदी, सिंध जे ॿेटनि ते सौदेबाज़ी कंदी ऐं बसि इहो ब्लैंक चेक मिलियल हूंदो सरकार खे ऐं वफ़ाक़ी सरकार ख़ुशि थींदी त बसि सभु ठीकु आहे ऐं राति जे पहर में हिकिड़ो नोटिफिकेशन जारी करे वफ़ाक़ पाण खे तसलियूं ॾींदी त शायदि हाणे उहे ॿेटनि जा वारिस थी विया आहिनि। पर इहा उन्हनि जी भुल आहे, ख़ासि तौर ते विकिरो कंदड़नि जी बि ऐं ख़रीद कंदड़नि जी बि। सिंध जा किरोड़े सिंधी हर उन अमल जे ख़िलाफ़ बीहंदा आहिनि जेका सिंध जे वहदत ते वार हुजे या सिंधियुनि जे हक़नि मथां धाड़ो हुजे या सिंध जे कुंड कुड़छ झर झंग ऐं शहर वहण वस्ती में को हमिलो हुजे उन ते हमेशह सिंध सरापा एहतजाज रही आहे। तव्हां ॾिठो हूंदो त कुझु अरसो अॻु ताईं यानी 3, 4, 5, 6 महीना जेके 6 महीना असां था कैलकुलेट कयूं अनवर मजीद समेत पीपुल्स पार्टी जी मुख्य क़यादत ख़ुदि आसिफ अली ज़रदारी ऐं मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा उन समेत केतिरा ई उन्हनि जा वज़ीर जेके आहिनि करप्शन जे केसिस में नेब जे रेडार ते हुया। न सिर्फ़ु एतिरो पर सिंध जे वॾे वज़ीर बाबति बि टाइम टू टाइम जेके उनखे कॉल अप नोटिसिस मिलिया नेब तरफ़ां हू पिंडी पेश थींदो रहियो ऐं तमामु टेंस सिचुएशन हुई पीपुल्स पार्टी जे क्वार्टर्स में ऐं ॾिठोसीं त हिकिड़ी तमामु वॾी सख़्ती नज़र अचे पई नेब तरफ़ां वफ़ाक़ तरफ़ां पीपुल्स पार्टी मथां कुझु महीना अॻु ताईं। पर अचानक छा थियो, कहिड़ो समझौतो थियो ऐं कहिड़ी डील थी जो पीपुल्स पार्टी ते नेमतुनि जो वसकारो शुरू थियो आहे नेब तरफ़ां बि ऐं ख़ुदि जेको आहे वफ़ाक़ी सरकार तरफ़ां बि। सिंध जो वॾो वज़ीर बि रिलैक्स नज़र अचे पियो ऐं हुनजी का बि गिरफ़्तारी जो इम्कान हाणे बाक़ी नाहे रहियो। लॻे ईअं पियो उनखे क्लीन चिट मिली वई आहे। अनवर मजीद जेको बज़ाहिर त सुप्रीम कोर्ट जी जे हुकुम ते जेको आहे ज़मानत माणे चुको आहे पर उन में आम माण्हू खे ख़बर न हूंदी। मां तव्हांखे ॿुधायां थो ऐं उहे माण्हू जेके कानून खे ॼाणनि था, कानून जा शागिर्द आहिनि या कोर्ट रिपोर्टिंग कनि था या सियासी सोच आहे उन्हनि जी, उहे सम्झी सघनि था त बज़ाहिर इहो सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे त अनवर मजीद खे बेल ॾियो। पर ही बेल जी वाहिद मिसाल आहे असां वटि ज़मानत जी जंहिंमें नेब तरफ़ां न आईओ न प्रोसिक्यूटर जनरल न ॿिए के फरीक़ जेको आहे को काउंटर आर्ग्यू कयो हुजे या के आर्ग्यूमेंट्स थिया हुजनि या उनखे बेल एप्लीकेशन खे अपोज़ कयो वियो हुजे। माना चुपचाप ब्लैंक चेक नेब तरफ़ां उन अनवर मजीद खे ॾिनो वियो जंहिं बाबति ख़ुदि नेब चवे पई त अरबे रुपयनि जा जेके आहिनि उन गैर क़ानूनी तरीक़े सां असासा ठाहिया आहिनि ऐं मिल्कियतूं ठाहियूं आहिनि ऐं अचानक जेको आहे
अनवर मजीद खे क्लीन चिट मिले पई नेब तरफ़ां। गॾोगॾु पीपुल्स पार्टी जो आसिफ अली ज़रदारी बि रिलैक्स रहे थो। अदी फरियाल टालपुर खे बि ज़मानत मिले पई। सिंध जे वॾे वज़ीर खे बि क्लीन चिट मिले पई त तव्हां हाणे जेको आहे नेब जी रेडार में न आहियो ऐं जेके गिरफ़्तारी जा इम्कान हुया उहे यकसर जेको आहे रद्द कया विया आहिनि। कहिड़ो सबबु आहे, कहिड़ी इहा गेम आहे, इन जे पुठियां कहिड़ा मक़सद आहिनि, इहो पर्दो तॾहिं फ़ाश थियो जॾहिं राति जे ॿेट में IDA आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी जेको आहे जोड़ी वई ऐं उन में इहो ॿुधायो वियो त जेको आहे ॿेटनि जी तरक़ी बाबति जेका अथॉरिटी जोड़ी वई आहे उहा हाणे डायरेक्ट जेको आहे वफ़ाक़ जी निगरानी में कमु कंदी ऐं ॿेटनि ते सिंध सरकार जो को बि हक़ न हूंदो ऐं उते नओं शहर अॾिजे या उन जी तरक़ी जे नाले ते वफ़ाक़ मज़बूत कंट्रोल जेको आहे संभालण वारी आहे। उते जेके बि असांजी साहिली पट्टी आहे, इहो जेको जज़ीरे वारी पट्टी आहे, जेके ॿेट आहिनि उन्हनि मथां सिधी रीति जेको आहे वफ़ाक़ी सरकार क़ाबिज़ थियण जी शुरूआति करे छॾी आहे। थियण त ईअं घुरिजे आहे जंहिं राति इहो नोटिफिकेशन निकितो त पीपुल्स पार्टी जेका जमहूरियत जी दावेदार आहे, जेका सिंध जी मालिकी जी दावेदार आहे, जेका मरसूं सिंध न ॾेसूं जी दावेदार आहे, उन तमामु घणी ख़ामोशी अख़्तियार कई आहे। हाणे ही उहो दौरु न आहे। पीपुल्स पार्टी जी क़यादत सां असां मुखातिब आहियूं त ही सोशल मीडिया, ही करंट अफेयर्स जा प्रोग्राम, ही मेन स्ट्रीम मीडिया सिंध खे शऊर बख़्शियो आहे। हर माण्हू, हर चाल, हर स्टेटमेंट, हर बॉडी लैंग्वेज खे सही रीति सुञाणे चुको आहे। पीपुल्स पार्टी जा भल कुझु वज़ीर असांखे बेवकूफ़ बणाइण जे लाइ कुझु अञा बि जज़्बाती बयान ॾींदा हुजनि, पर वफ़ाक़ खे जुरत ई न आहे, वफ़ाक़ खे ताक़त ई न आहे जो एॾो वॾो कदम खणे पीपुल्स पार्टी जे ग्रीन सिग्नल खां बग़ैर। त इहो घर जो चौकीदार चोर सां मिली चुको आहे। ही गठजोड़ थी चुको आहे। ही ॿेट विकिरो करे चुका आहिनि। विकिरो बि न, तव्हां इहो ॿुधो हूंदो नेब जे केसिस खे जेको सुञाणे थो, तव्हां हिकिड़ो टर्मिनोलॉजी ॿुधी हूंदी, PB यानी प्ली बार्गेन। जेको जवाबदार करप्शन में नेब ॿधे थी, करोड़े रुपए जी करप्शन करे थो, अरबे रुपए जी करप्शन करे थो, त अदालत में जॾहिं केस हले थो या हू जेल में आहे त हुन वटि हिकिड़ो ऑप्शन हूंदो आहे कानूनी, जेको नेब ऑर्डिनेंस मुताबिक़, नेब जे कानून मुताबिक़ आहे, त उहो जवाबदार ॾोह क़बूले प्ली बार्गेन करे सघे थो त साईं मां 6 करोड़ जी जेको आहे रिश्वत वरिती या करप्शन कई या क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु पहुचायो, मां उहे वॉलंटियरली जेको आहे 6 करोड़ रुपया वापसि करण जे लाइ तयारु आहियां ऐं क़ौमी ख़ज़ाने में जमा करण लाइ तयारु आहियां। जंहिंखां पोइ नेब जो जेको IO हूंदो आहे उहो अदालत में पहुची करे कंप्रोमाइज़ फाइल कंदो आहे ऐं चवंदो आहे त फिलाणे जवाबदार 6 करोड़ जी करप्शन कई, जंहिं एडमिट कयो आहे, तस्लीम कयो त हुन करप्शन कई आहे ऐं क़ौमी ख़ज़ाने खे पहुतल नुक़सान जा 6 करोड़ रुपया वापसि जमा करण लाइ तयारु आहे। तंहिं करे नेब वधीक इहा प्रोसीडिंग नथी चाहे, जंहिंखां पोइ उहो जवाबदार आज़ादु थी वेंदो आहे, ॿाहिरि अची वेंदो आहे, केस ख़तमु थी वेंदो आहे। ईअं ई ही पहिरीं प्ली बार्गेन आहे नेब सां अणसिधी बंदि कमरे में पर्दे पुठियां, जंहिंमें पीपुल्स पार्टी जे सरकार जे जेके नेब जे रेडार में शख़्सियतूं आहिनि ऐं उन शख़्सियत जो जेको दोस्त आहे या उनजो जेको नेक्सिस आहे, गठजोड़ जेको सर्किल आहे जंहिं सिंध खे तबाह कयो आहे, उन्हनि वाहिद दुनिया में मिसाल क़ाइमु कई आहे त क़ौमी ख़ज़ाने खे लुटियो, सिंध खे लुटे चुका, फुरे चुका। हाणे जेका नेब सां अणसिधी तरह PB कई वई आहे, प्ली बार्गेन, उन में उन्हनि सिंध जा ॿेट लिखी ॾेई छॾिया। क़ौमी ख़ज़ाने खे कुझु पोइ बि न मिलियो, पोइ बि छुरी जेका आहे जेको हई वई आहे उहा सिंध जे सीने ते हई वई आहे, यानी सिंध जा ॿेट, राति जे ॿेट पहर में लिखी ॾेई आई आहे पीपुल्स पार्टी सरकार वफ़ाक़ खे, ऐं वफ़ाक़ नेब वसीले पीपुल्स पार्टी सरकार खे क़यादत खे ब्लैकमेल कयो आहे ऐं ही सॼो लेट इट गो करे आहिनि। बाबा ठीकु आहे, तव्हां पाण ख़ुशि, असां पाण ख़ुशि, ही ॿेट, ही समुंड, ही साहिली पट्टी, ही माण्हू, हिन जो जीअण, हिन जे जियापे जो ज़रियो सभु तव्हां खणो, असांजी जान छॾियो, असां पैसा न ॾींदासीं, सॼी सिंध खणी वञो। ऐं वफ़ाक़ बि ख़ुशि थी वियो,
अरबे रुपयनि जे जगह ते खरबे खरबा रुपया वफ़ाक़ खे मिलिया आहिनि। इन ॿेटनि जी मद में सॼी दुनिया ईंदी इन्वेस्टमेंट करण बकोल वफ़ाक़ी सरकार जे। नवां शहर अॾिबा, पर तव्हां सिंध जा वारिस, असां सिंध जा पुट। इन मां कॾहिं बि मुस्तफ़ीद न थींदासीं, वेही तमाशो ॾिसंदासीं। ऐं थींदो इहो ई असां सां। जीअं बदीन में मल्टानेशनल कंपनीज़ आहिनि गैस जूं, तव्हां असां चौकीदार जे लाइक़ु आहियूं। वॾियूं पोस्टूं सॼा जेके पंजाब खां आयल माण्हू आहिनि, बलूच इन खां केपी खां आयल माण्हू आहिनि, उते गिलगित बिल्तिस्तान खां आयल, कश्मीर खां आयल माण्हू वॾी पोस्टिंग्स ते वेठा आहिनि। ऐं सिंध जा वारिस जिन खे इहो लॉलीपॉप ॾिनो वियो त बाबा मादनी वसीला जेके असांखे कंट्रोल में ॾियो, सिंध ख़ुशहाल मालामाल थींदी, सिंधियुनि जी तक़दीर बदिलजी वेंदी, सिंधियुनि जे जियापे जो अंदाज़ बदिलजी वेंदो। थियो छा? ठाए ठाए फिश। माना असांखे चौकीदारी ऐं सिक्योरिटी गार्ड में रखी जेको आहे सिंध खे तरक़ी ॾिनी वई, हे मादनी वसीलनि ते कब्ज़ो करे। वरी ॿी ॻाल्हि अचे बेरिया टाउन जी। साईं ही शहर अचे पियो गबोलनि जी ज़मीन ते कब्ज़ो, जोखियुनि जी ज़मीन ते कब्ज़ो, ख़ासखेलियुनि जे ज़मीन ते कब्ज़ो, मेमणनि जी ज़मीन ते कब्ज़ो, बुरफ़तनि जी ज़मीन ते कब्ज़ो। चयो वियो त न बाबा, कराची खे तरक़ी वठाइणी आहे, नओं शहर अॾिबो, धरती धणी ख़ुशहाल थींदा। छा थियो? पोड़ा पका नौजवान, मायरूं भेनरूं, नंढड़ा ॿार अञा ताईं दाइन पिया रड़ियूं कनि पिया गन पॉइंट ते। उन्हनि जे जेका मुरूसी ज़मीन आहे शहर जे कराची जे असल वारसनि जी, उन ते कब्ज़ो करे मलक रियाज़ खे इहा 1000 एकड़ ज़मीन गिफ्ट कई वई ऐं कारपोरेट तरीक़े सां उन ते जेको आहे कब्ज़ो करे अरबां खरबां रुपया कमाए पिया वञनि। ऐं तव्हां असां जेके धरती जा वारिस आहियूं, जिन जूं ज़मीनूं आहिनि, पुलिस इस्तेमाल करे असांखे यरगमाल बणाए, छटको ॾेई, पादर हणी, दहशत जा केस दाख़िल करे असांजी उहा ज़मीन बि हड़प कई वई। दाहे जे किथे? जिथे मलक असद सिकंदर जहिड़ा राज भाग वारा चीफ सरदार, 100 पाड़नि जा सरदार ख़ामोश हुजनि त मुश्ताक सरकी जी कहिड़ी हैसियत आहे उते ॻाल्हाए। मूंखे बि नंढा नंढा बच्चा आहिनि। जिथे एॾा सरदार, राज भाग, ज़मीनूं, मिल्कतूं दुनिया में मुख़्तलिफ़ मुल्कनि में, उहे माण्हू गिव अप कनि, उहे माण्हू समझौता कनि, उहे माण्हू गद्दारियूं कनि, त उते तव्हां मुंहिंजी दांह छा कंदी मलक रियाज़ खे? ऐं ही बि साॻियो कमु आहे जंहिंमें पिली बारगेन जे नाले ते परदे पुठियां नेब खां जान छॾाइण जे लाइ सिंध जा ॿेट जेको आहे ॾिना विया आहिनि। ऐं इहा पीपुल्स पार्टी जेका मरसूं सिंध न ॾेसूं जी दावा करे पई, महज़ नेब जी तलवार आॾो हथियार फिटा करे जेको आहे गिव अप करे ऐं सिंध जो सौदो करे वेठी आहे। ही उहा पीपुल्स पार्टी आहे जेका शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी आहे, जंहिं फांसी क़बूल कई, झुकण क़बूल न कयो। ही उहा पीपुल्स पार्टी आहे जंहिंजी शहीद राणी अख सां अख मिलाए दुनिया खे ॿुधायो, पर अॼु हिकु नेब जो जेको हथियार आहे उहो हिननि जे लाइ काफ़ी आहे ऐं हिननि सॼो गिव अप करे छॾियो आहे। असां पीपुल्स पार्टी सरकार खे चिताव सां गॾु इहा ख़ातिरी बि करायूं था त अल्टीमेट तव्हां ॿेट बि ॾेई छॾंदा, ख्वार बि थींदा, याने सिंध जा माण्हू तव्हांखे ईंदड़ इलेक्शन में धूड़ करे त छॾींदा, पर न तव्हां हितां जा रहंदा न हुतां जा रहंदा, ॿेट बि छॾाए वेंदासीं, असां नोटिफिकेशन बि रद्द कराईंदासीं अवामी रद्द अमल खां पोइ। पर तव्हांजी तारीख़ लिखिजे पई त बजाए जो नेब वटि ब्लैकमेल थियो, बजाए जो वफ़ाक़ी सरकार वटि ब्लैकमेल थियो, छा आहे? जेल तव्हांखे छा कंदो? तव्हांजी मुख्य क़यादत जेके जमहूरियत जा जेके अलमबरदार रहिया आहिनि पीपुल्स पार्टी जा चङा भला, उन्हनि जेल जूं सख़्तियूं सठियूं छा थी पियो? को मौत त नथो अचे, कुर्सी आहे तव्हांजो, जनाज़ो थोरे छॾे ॾियो, इस्तीफ़ाऊं ॾियो, वफ़ाक़ सां जहिड़ो कयो, सॼी सिंध किरोड़े सिंधी तव्हां सां कुलो कुले में मिलाए बीहंदा। तव्हां शहीद राणी जे शहादत ते खपे खपे पाकिस्तान खपे,
चई करे नेमतूं हासिल कयूं त हाणे तव्हांखे छा आहे? सॼी सिंध तयार आहे। सॼी सिंध में हिकिड़ो गम ऐं गुस्सो कावड़ जो इज़हार पियो अचे। अञा त बीहो ॿ टे ॾींहं। तव्हां सरकार में जेके वेठल माण्हू आहियो तव्हांजो बि घेरो तंग थींदो। ईअं न सम्झो त बंदि कमरे में इस्लामाबाद जी थधी हवाउनि में मरगला पहाड़नि जे विच में बरसात जे मौसम में सिंध विकिरो करे हलिया आहियो। बसि तव्हां हिते सुकून सां सियासत बि कंदा, माण्हुनि खे बेवकूफ़ बि कंदा ऐं मुजरमानी ख़ामोशी बि अख़्तियार कंदा। ईअं हरगिज़ थियण न ॾींदासूं। सुठी ॻाल्हि आहे त सिंध जो हर मकतब फ़िक्र पंहिंजा ॿेट जज़ीरा असासा मादनी वसीला बचाइण जे लाइ हम आवाज़ थी चुका आहिनि। इन मामले ते अयाज़ लतीफ़ अली जो साहब कानूनी रोशनी विधी आहे त पाकिस्तान जो आइन, उन जा आर्टिकल, उन जा सब सेक्शन्स छा पिया चवनि, सिंध जी मालिकी खे आइनी कवर जेको आहे कीअं आहे मिलियल। मोहतरम अयाज़ लतीफ़ अली जो सियासतदान सां गॾु कानूनी माहिर उन्हनि खे क्लियर कयो आहे। इन ते डिबेट थी सघे थी। शाह बुस्तो साहब नाले वारो कानूनदान वकील, उन इन ते तमामु घणो कमु कयो आहे। साईं जलाल महमूद शाह समेत जिन भी दोस्तनि टियों ॾींहुं सरावान होटल सदर कराची में मुशावरत कई, जेके सिंध जा आशिक उन वेहक में शरीक थिया, सभिनी खे निमी सलाम। जिन हिकमत अमली तय कई आहे, जोड़िया राब्ता शुरू कया आहिनि। हर प्लेटफॉर्म तां अॼु अवामी तहरीक जी नियाणियुनि जिन जे लाइ मां पोस्ट रखी आहे त वफ़ाक़ खे कराची मां ललकार कई आहे। मुनज़िम तरीक़े सां हज़ारे नियाणियूं शरीक थी त जाॻिया जाॻिया सिंधी, जाॻिया ही शहर कंहिंजो सिंधियुनि जो, ही ॿेट कंहिंजा सिंधियुनि जा। त इहा सदा बुलंद थी चुकी आहे। सिंध जे झरजंग वाहण वस्ती मां, शहर ॿाहिराणियुनि मां आवाज़ बुलंद थी चुकी आहे। सोशल मीडिया जे मोर्चे तां या मैदान मां हिकिड़ी मज़ामत शुरू थी चुकी आहे। उन जे तसलसल में मां बहैसियत सिंध जे सिपाही, सिंध जे पुट, 11 अक्टूबर ते सिंध जी दिल कराची में मंझंदि जो 3 बजे निमाश चौरंगी मज़ार कायद खां प्यादल मार्च गवर्नर हाउस ताईं करण जो ऐलान कयो आहे, जंहिंमें हिकु दफ़ो ॿीहर मां सिंध जे आशिकनि खे, पुटनि खे, क़ौम परस्त अॻवाननि खे, सियासी अॻवाननि खे, पीपुल्स पार्टी जी क़यादत समेत उन जे जियालनि खे अपील कंदुसि त अचो असांजो बचा दिफ़ा इन्ही में आहे त गॾु थी हम आवाज़ थियूं। जहिड़े बि प्लेटफॉर्म तां हुजूं, इहा जदोजहद न रुकजणु घुर्जे। ॿेट विया त बचो छा? हर शइ, जीअं अॼु मंज़ूर सोलंकी चयो आहे त विकेसूं सिंध ज़रा ज़रा कर विकेसूं, माना फ़रोख़्त कंदासीं सिंध खे थोरो थोरो करे। ऐं उहे उन जा अचनि पिया नतीजा साम्हूं त कहिड़े रीत पीटीआई सरकार नेब जो हथियार इस्तेमाल करे पीपुल्स पार्टी खे ब्लैकमेल करे पर्दे पुठियां सिंध खे फतेह करण जा ख़्वाब ॾिसे पई। उन्हनि ते असां ललकार कंदासूं, असां मज़ामत शुरू कंदासूं, असां शुरू करे चुका आहियूं। त जेको बि दोस्त आहे, ही मुश्ताक सरकी जो सॾु न, ही सिंध जो सिंध खे सॾु आहे। मुश्ताक सरकी न जे लाइ सॾु ॾींदो आहे मैदान अमल जो त मां का मुशावरत न आहियां कंदो, मां कंहिंखो को गाइडलाइन न आहियां वठंदो। जेको सम्झ में ईंदो आहे पंहिंजे कुल्हे ते, पंहिंजी हैसियत में, पंहिंजे कद काठ ते, पंहिंजे दोस्तनि जे वेसाह ते, टीम मुश्ताक सरकी जी महिनत ते एतमाद कंदे मां ऐलान करे छॾंदो आहियां। ऐं अलाह से असांखे कामयाबी नसीब कंदो आहे, जंहिंजी ताज़ी मिसाल 24 सेप्टेम्बर आहे, जंहिं ते MKM जूं वायूं बताल थियूं हिकिड़े मुश्ताक सरकी जी टीम जी महिनत सां। ऐं इंशाअल्लाह
11 अक्टूबर ते वफ़ा खे बि ईअं ॿुधाईंदासूं, सिंध में वेठल गवर्नर खे ॿुधाईंदासूं त जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया, बेटनि जी मालिकी वारसी करण ॼाणूं था, फिल फोर मुतालबो कयूं था त इहो राति जे पार में निकितल नोटिफिकेशन आमराणो कदम आहे, इनखे फौरी तौर ते वापसि वरितो वञे। तरक़ी जे नाले ते सिंध धरती मथां हमला ऐं कब्ज़ा कंहिं बि रीति क़बूल न कया वेंदा। मां अपील कंदुसि सिंध जे शागिर्दनि खे, खुदारा डॉक्टर्स, इंजीनियर्स, पैरामेडिकल स्टाफ, न्याणियूं, सरकारी मुलाजिम, सियासतदान, क़ौमी कारकुन, समाजी कारकुन, मज़हबी कारकुन, सभई अॻुवान त छॾियो सभु वीछा पाण में, अचो यक आवाज़ थियो। जंहिंजो बि इन मामले ते को जदोजहद जो ऐलान हुजे, मुश्ताक सरकी उन जी टीम जा दोस्त उन में शरीक थींदा। अचो हम आवाज़ थियूं, न त तव्हां सभु मातम कंदा रहंदा, कुझु बि न बचंदो। इहे वारदातूं त आमरियत जे दौर में बि न थियूं। ही जेका नाम निहाद जमहूरियत पियल मुल्क में, खुदा जो कसम आहे, मज़ामत हमेशा पुरअमन एहतजाज ऐं सिंध दुश्मन खे ललकार हमेशा सिंधन खे फतेह नसीब कई आहे। कालाबाग डैम हुजे, सिंध में तकबंदियूं हुजनि, MQM जो 12 मई हुजे, जॾहिं बि सिंधन ललकार कई आहे, हिकु आवाज़ थी करे ताक़तवर सगारी धारे गोॾा खोड़िया आहिनि। ऐं हाणे बि का वॾी ॻाल्हि न आहे, कटपुतली हुकूमत आहे वफ़ाक़ी, इन जे पीउ में बि ताक़त न आहे सिंध ते काबिज़ थिए। भरपूर मज़ामत थींदी, भरपूर मज़ामत कंदासूं। मां दावा सां चवां थो, सची नीयत सां चवां थो, सिर्फ़ शहर कराची में, सिंध जी दिलि कराची में रहंदड़ सिंधी गैरत कयो। छॾियो ॿियनि खे, ॿियनि शहरनि खे छॾियो, जेको जिते ख़ुशि हुजे। कराची में रहंदड़ जेकॾहिं मुर्सी कयो त ख़ुदा थो ॼाणे पीपुल्स पार्टी जी करप्ट जेका क़यादत आहे, नेब जे केसनि में मतलूब या नेब जे ईंदड़ केसनि में फिट थियण वारी आहे जेका, उहा बि गोॾा खोड़ींदी ऐं उन्हनि खां पोइ वफ़ाक़ बि गोॾा खोड़ींदी। नोटिफिकेशन वापसि कराईंदासूं साबित कदमी सां। घणो थियो, ख़ूब थियो। काल बि नासिर शाह साहब जेको सूबाई वज़ीर आहे, मूंसां हिकिड़े शेरटन होटल में, मूविन पिक होटल में हिकिड़े लंच में गॾु हुयो। पब्लिक जे साम्हूं शहर जे जेके बि बिज़नेस टाइकॉन्स आहिनि उन्हनि जे साम्हूं मूं नासिर शाह साहब खे चयो त साईं डोमिसाइल मामले ते छा थियो, सॼी सिंध जो प्रेशर आहे। बार बार जंहिं वेहक में मां ऑन रिकॉर्ड चवां थो, शाह साहब सां मुलाक़ात थींदी आहे त मां चवंदो आहियां त साईं डोमिसाइल मामले ते को अमल न थियो आहे, को एक्शन न थियो आहे। काल बि नासिर शाह साहब आथत ॾिनी त साईं 5-6 ॾींहं बीहो, अॼोकी आहे रैली जेका आहे गुज़रे, असां बाद में एक्शन खणूं था, कमु तयारु आहे। त हिन ते को बि समझोतो न आहे, को बि कंप्रोमाइज़ न आहे। जेकॾहिं असां में गैरत आहे, धरती जा जेकॾहिं सचा पुट आहियूं त भल माण्हू कहिड़ियूं बि तोहमतूं हणनि, कहिड़ा बि मफ़रूज़ा फैलाइनि पखेड़नि, पर उहा पीपुल्स पार्टी जी क़यादत खे ख़बर आहे त असांजो को बि एहतजाज रायगान न आहे वेंदो, न वञणु ॾींदासूं। न थियो डोमिसाइल ते एक्शन त वरी बि रैली एहतजाज मुश्ताक सरकी सॾु ॾींदो, तव्हां सभु चुप रहजो। मुश्ताक जा जोधा दोस्त बहादुर पुट कराची जे दिल सदर में उन रेड ज़ोन में ॿीहर पहुचंदा ऐं 11 अक्टूबर ते साबित कंदासूं त जेके बि पोहरियत मज़दूर, शागिर्द, वकील, इंजीनियर, डॉक्टर्स, सरकारी मुलाजिम, सिंध जा पुट 11 अक्टूबर ते मंझंदि जो 3 बजे पहुचंदा निमाइश चौरंगी ते ऐं धमाधम मस्त कलंदर कंदा, ॿुधाईंदा वफ़ाक़ खे, वफ़ाक़ जे वेठल नुमाइंदे गवर्नर सिंध खे त कराची कंहिंजे पीउ जी जागीर न आहे। ही ॿेट को असांखे कंहिं टोड़े मरोड़े न ॾिना आहिनि, कुदरत जो तोहफ़ो आहे। ऐं कुदरत बि तॾहिं खुदा पाक, रब पाक बि उन्हनि क़ौमुनि जी मदद कंदो आहे जेके पंहिंजे हक़ लाइ पाण खड़ा थियनि। ऐं 11 अक्टूबर ते हम आवाज़ थी, हिकु आवाज़ थी, सगारी आवाज़ बणिजी वफ़ाक़ खे ललकार कबी, घर जे भाड़े खे बि ललकार कबी त जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया। इहे ॿेट बि हिते आहिनि, इहा साहिली पटी बि हिते आहे, असां बि हिते आहियूं, तव्हां बि हिते आहियूं। ॾिसूं था कंहिंजे पीउ में ताक़त आहे।
जो उन बेटन ते कब्ज़ो कन ऐं बदमाशू कन। ही किरण सिंधी बस ख़ामोश हूंदा, हू जीअं वणे उनखे उहे कंदा। त जीडीए में वेठल दोस्त पीर साहब पागारो, उन्हनि खे बि अपील आहे त ख़ुदा फौरी तौर ते इहो तव्हां टोड़ियो। सुरखुरू थियो, हीरा थियो, सूर्या थियो, तव्हांखे लक़ब मिलनि सूर्या बादशाह जा, अमली तौर ते एक्शन वठो। तरक़ी जे नाले ते सिंध जे बेटनि ते कब्ज़ो कंहिं बि सूरत मंज़ूर न कयो वेंदो। अचो पीपुल्स पार्टी में वेठल पार्लियामेंटेरियंस, ख़ुदा छॾियो इन्हनि सीटुनि खे, इस्तीफ़ा ॾियो। सिंध जा हीरा थियो, असां तव्हांखे कुलनि ते खणी गुलनि जी वर्खा कंदासीं। सॼी उमिरि सिंध धरती जा हीरा रहंदा, मरण खां पोइ बि तव्हांजी कब्रुनि ते हज़ारे सिंधियुनि जी हाज़िरी हूंदी, तव्हांजो किरदारु अमर रहंदो। इहे कुर्सियूं अचणियूं वञणियूं आहिनि। सियासत में तव्हांखो थोरी ग़लती थींदी आहे, तंज़ीमी लेवल ते सीट तव्हांजी वई, फिरदौस शमीम नकवी जो मिसाल साम्हूं आहे त फर्दनि ते तनक़ीद ते उन्हनि जी सीट वञे थी, त सिंध ते हमिलो आहे। गैरत तव्हांजी छो नथी जागे ज़मीर? अचो असां तव्हांखे कुलनि ते खणी तव्हांजे घरनि मथां, बचनि मथां, वालदेन मथां, तव्हां मथां गुलनि जी वर्खा कंदासीं। ख़ुदा थो ॼाणे हीरा थी वेंदो, अमर थी वेंदो। पर जेकॾहिं मुजरमानी ख़ामोशी कंदा त तव्हां जूता लानतूं तव्हांजो जीअण जंजाल कंदासूं। हिक हिक चपे ते सिंध धरती ते जिते निकिरंदा लानतूं, जूता ऐं टमाटा अंडा तव्हांजो इस्तक़बाल हूंदो। ॿुधी छॾियो, सिंध जागे पई, सिंध जागे पई, सिंध जागे पई। फ़ैसिलो तव्हांखे करणो आहे त कहिड़ी लाइन था वठो। सिंध सां था बीहो, सिंध जे ख़िलाफ़ था बीहो, तव्हांखे मोकल आहे। त हाणे सिंध सुजाग आहे। इंशाअल्लाह 11 अक्टूबर मंझंदि जो 3 बजे वफ़ा खे ॿुधाईंदासीं। सिंध जी दिलि कराची, मज़ार क़ाइद खां गवर्नर हाउस ताईं हज़ारे सिंधी गॾु थी नारनि जी गूंज में चवंदा त जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया, वफ़ाक़ तोसां जहिड़ो आहे, सिंध जी करप्ट सरकार तोसां जहिड़ो आहे। असां सिंध जा ॿेट कब्ज़े थियण हरगिज़ न ॾींदासीं। असांजा वारिस, चौकीदार ऐं मुहाफ़िज़ आहियूं।